मिनश्शैतानिर्रजीम बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अवल अल्लाह अलीम आला आलम जोधणी क़ादिर पंहिंजी क़ुदरत से क़ाइम आहे क़दीम। वाली वाहिद वहदहू राज़िक़ रब रहीम। सो साराह सचो धणी चई हमद हकीम। करे पाण करीम थो जोड़ूं जोड़ जहान जी। ॾेह तोड़े परॾेह जे मुंहिंजे सभिनी सॼणनि खे फेसबुक जे लाइव ऑडियो ब्रॉडकास्ट तां लोक अदब कचहरी खणी मां हाज़िर आहियां। अवां जो पंहिंजो आजिज़ रहमतुल्लाह लाशारी ऐं टेक्निकल सहूलतुनि में मूंसां ब्रॉडकास्टर आहे मोहम्मद अज़हर लाशारी। सजणो, जीअं त अव्हांखे मालूम आहे त हीअ असांजी लोक अदब कचहरी जो अॼु ही असांजो टियों प्रोग्राम आहे। इन सिलसिले में अव्हां सजणनि जे चाह उत्साह प्यार मोहब्बत ऐं पाबोह सिक ऐं शरीर सिक ऐं उकीर खे साम्हूं रखंदे असां ही लोक अदब कचहरी जो सिलसिलो रवां दवां रखियो आहे। यकीनन मूंखे उमेद आहे त अव्हां सजण हर वक़्तु जीअं कनाए असांजे हिन प्रोग्राम खे ॿुधी रहिया हूंदा। ॾेह ऐं परॾेह जा सभई सजण साथी दोस्तो, मुंहिंजे मुर्शिद हादी सिंध दणी हज़रत शाह अब्दुल लतीफ़ भिटाई रहमतुल्लाह अलैह फरमायो त जहिड़ा पाननि पन तहिड़ियूं सालनि मथनि सायूं, जहिड़ा पाननि पन तहिड़ियूं सालूं मथनि सायूं। अतुराई अंबीर सी ताज़ा कयाऊं तन, मढ़ियाऊं मुश्क सी चोटा साण चंदन। सूंह रुपे सोन सी संदा कामिण कन, कयाई लाल लतीफ़ चए वॾा वेस वरन। मंझि मरकस मन त सोढे सी संग थियो। सजण साईं, अव्हां जे बेहद इसरार ऐं मुहब्बत चाहत खे साम्हूं रखंदे लोक अदब कचहरी जी सिलसिले जी शुरूआत कयूं था। ऐं अॼु अचो त सभ खां पहिरियों पंहिंजे हिन लोक अदब कचहरी जी शुरूआत भले नाले सरदार जी सना सां कयूं ऐं सुहिणे सरदार जी सना ॿुधूं। सना ख़्वानी जे लाइ आवाज़ आहे वकील अमन पंवर जो ऐं सिंध जे तमामु नाले वारे शाइर अब्दुर्रहीम अज़मी जा बोल आहिनि। अचो त सुहिणे नाले सां सरकार जी सना ख़्वानी सां पंहिंजे हिन सुहिणी कचहरी जी शुरूआत कयूं।
उथला पर इश्क जल न थो जे मुझो महबूब ओ मुझो राणो मुझो सुहिणो अरबी खोट मदीने वारो अम्मा ताई हलीमा वट रहंदो बकरियुनि देवियो 5 या 8 बकरियूं अम्मा ताई हलीमा जूं हुयूं बकरियुनि खे छोड़ियईं जीअं बकरियुनि खे छोड़ियईं त बकरियुनि हिते डोड़णु शुरू कयो बकरीअ खे छोड़बो त दरवाज़े ॾे भॼंदी न चढ़ण जे लाइ काॾे वेंदी सही ॿाहिरि निकिरंदी न या पोइते मोटंदी महबूब चयो त जानवर करे छा थो छोड़ा सो चारण जे लाइ वञनि पोइते थियूं जिब्राइल लही आयो चई सुहिणा सुहिणा इहे इन्हे जे करे पोइते मोटनि थियूं मतां महबूब खे पुठी अचे महबूब अॻियां थिए सां पोयां थियो पढ़ी सलात सलाम तोड़े हुया हैवान ॾिनो पुठी कॾहिं कान तोड़े हुया हैवान ॾिनो पुठी कॾहिं कान तोड़े हुया हैवान ॾिनो पुठी कॾहिं कान जॾहिं ताई हलीमा जो थड़ो चारे हलंदो हो जिथां जिथां सरदार विखू वारे हलंदो हो जिथां जिथां सरदार विखू वारे हलंदो हो ॼण खतोरीअ जाके मणहारे हलंदो हो ॼण खतोरीअ जाके मणहारे हलंदो एॾो हबीब जो शान कंदे वकील छा बयान एॾो हबीब जो शान कंदो अज़मी छा बयान एॾो हबीब जो शान कंदो अज़मी छा बयान सॼे जहान खे आमिर कंदे ॼारे हलंदो हो जिथां जिथां सरदार विखू वारे हलंदो हो जिथां जिथां सरदार विखू वारे हलंदो हो ॼण खतोरीअ जाके मणहारे सुभान अल्लाह माशाअल्लाह सजणो ही हुयो असांजो सिंध जो तमामु नाले वारो मदह ख़्वां मोहतरम वकील अहमद पंवर जंहिं असांखे अव्हांखे सुहिणे सरकार जी सना में लाॾो ॿुधायो असां अव्हां जॾहिं मुर्शिद हादी रहबर हज़रत शाह अब्दुल लतीफ़ भेटाई रहमतुल्लाह अलैह जे फ़न ऐं फ़िक्र खे परखियूं था पढ़ूं था सम्झूं था सोचूं था दरअसल लतीफ़ सरकार जा पारखू उहे प्यासी ऐं उदासी माण्हू तव्हांखे झंगनि तोड़े झरनि थरनि तोड़े बरनि बयाबाननि तोड़े बेराननि जबलनि तोड़े लकनि डंडुनि तोड़े ढोरनि दरियानि तोड़े सामूंडी पट्टीअ ते रहंदड़ सर्वेचनि ऐं भिटुनि ते रहंदड़ भलारनि कच्छ ते रहंदड़ कोहिहारनि लाड़ जे रहंदड़ लाखीअड़नि विचोले जे रहंदड़ वलहारनि उत्तर जे वसंदड़ ओतारनि ऐं सरे जे रहंदड़ सबाझनि माण्हुनि वटां ई शाह साहब जी शाइरी जी सुञाणप ॼाण ऐं परख मिलंदी। असुल में शाह साहब खे सुणण वारा उहे सच्चा सोहबती माण्हू उहे मिठा ऐं मुहबती माण्हू उहे हुनुरमंद ऐं हारी उहे कोरी ऐं कुंभार उहे साणेह जा संघार उहे वेड़ीचा ऐं वींझार उहे सबाझा ऐं सांगी उहे जी चवंदड़ झांगी उहे बहर जा बादशाह
मीर मुहाणा उहे निमाणा नाख हुआ, उहे लोह धमण वारा लोहार हुआ, उहे सबा झाई सदोरा, उहे वड़ाए तावी झार हुआ। जन वटि सचाईअ जी सुरहाण, रूह वारी रिहाण, मुहब्बत वारी मांडराण मतल हुई, जेके हर वक़्तु इश्क़ ऐं उकीर सिक मंझां शरीर में सदमाए सूर सांढण, अंदर में ओरण, जीअ में जज़्बा रखंदड़ रूह जा राणा हुआ। मतलब त शाह साहब ख़ुदि उन्हनि सां गॾु वेही उन्हनि जा ई सूर सुणाइण शुरू कया ऐं उन्हनि खे ई संदनि कहाणियूं ॿुधाइण शुरू कयाईं। पाण सिंध ऐं हिंद जो गच हिसो घुमी पाण खे सिंध जे वाहण, ॻोठ, शहर ऐं हर आबादी सां सलाड़े छॾियो। सिंध जी किर्त कार, धंधे दाड़ी, खेट खरे, चपे चपे जा हवाला मुशाहिदे हेठि आणे बैतन में बयानु करे पंहिंजे कलाम में मिटीअ जी मुहबत, महानता, धरती जी अज़मत, साणेह जी सूंह ऐं सुगंध, भलारी भूए जे तख़लीक़ी क़ुवतुनि खे ॻायो आहे। दोस्तो, यकीनन मूंखे उमेदु आहे त अॼु असांजी हिन लोक अदब कचहरी में अव्हां असां सां गॾु आहियो। मां निहायती थोराइतो आहियां उन्हनि सॼणनि जो जेके असांखे कनाइनि पिया, असांजो हीअ आवाज़ु असांजी लोक अदब कचहरी ॿुधनि पिया। जोखियो नईम कराची खां असां सां हिन कचहरी में गॾु आहे ऐं उहो असांजे हिन प्रोग्राम खे पसंदि करे थो, सलाम चवे थो। नईम साहब, वालेकुम अस्सलाम वरहमतुल्लाहि वबरकातुहू, तव्हांजी वॾी महिरबानी। नूर मोहम्मद जोखियो बि असां सां गॾु आहे। मोहतरम मुजीबुर रहमान, मौलवी मोहम्मद आशिक़ लुंड, ही असांजे दीन जो तमामु वॾो स्कॉलर। दोस्त जूं कुझु फरमाइशूं, दोस्त अव्हां जी फरमाइश ते असां अॼोके हिन लोक अदब कचहरी जी शुरूआति पंहिंजे सिंध जे उन सुहिणे सुर यानी मौलूद जी सिंफ़ सां, जंहिंमें वकील अहमद पंवर खां खे अब्दुर्रहीम अज़मी जो उहो ख़ूबसूरत लाॾो ॿुधायो ऐं इंशाअल्लाह कोशिशि रहंदी तव्हांखे ज़रूरु अव्हां जी फरमाइश मुताबिक़ अव्हां जे ख़्वाहिश जो इज़हार रखण जे लाइ अव्हां जे उन नात ख़्वान जूं नातूं ॿुधायूं। मोहतरम अब्दुल हक जो ज़रूरु अव्हांखे मौलूद ॿुधाईंदासीं ऐं असांजे मोहतरम दोस्त मज़हबी स्कॉलर मोहतरम मौली मोहम्मद आशिक़ सॼी कचहरी खे सलाम चया आहिनि। अब्दुल रशीद सूमरो असां सां गॾु आहे, प्रोग्राम खे पसंदि करे पियो, सॼण अव्हां जी वॾी महिरबानी। अज़ीज़ शोरो असां सां गॾु आहे ऐं असांजी कचहरी खे हैदराबाद ॻोठ करण ख़ान शोरे खां ॿुधी रहियो आहे ऐं प्रोग्राम खे तमामु घणो पसंदि करे पियो। मोहतरम भाउ आशिक़ रिंद जा थोराइता आहियूं। उन सां गॾोगॾु अॼु असां सां कचहरी में गॾु आहे मोहतरम भाउ अफ़ज़ल सूमरो। अफ़ज़ल सूमरो चवे पियो त बैत बि ॿुधायो। जी फज़ल भाउ, तव्हांखे यकीनन असां बैत ॿुधाईंदासीं ऐं जॾहिं कचहरी ऐं कुर्ब भरी पंहिंजे मुर्शिद हादी रहबर लतीफ़ साईं जी आहे। बर वठा थर वठा वठियूं तरायूं, पिरह जूं पटनि ते कन विलोड़ा वायूं, मखण भरीन हथड़ा संघारियूं सायूं, सारे ॾुहनि सामुहियूं ॿोलायूं रायूं, बाहियूं ऐं बायूं पखे सुहन पांहिंजे। असांजो सिंध जो तमामु नाले वारो दीनी स्कॉलर साईं अब्दुल मालिक चन्ना साहब असां सां हिन कचहरी में
गॾु आहिनि। साईं अव्हां जी वॾी महिरबानी। मोहतरम ग़ुलाम अब्बास हसनैनी असां सां गॾु आहिनि, बागराणी ॻोठ कासमाबाद ज़िले हैदराबाद मंझां। ऐं साईं मुंहिंजा उन सां गॾोगॾु असां सां हिन कचहरी में असांजा मोहतरम भाउ प्रिंस फरमान अली पीरज़ादो गॾु आहिनि। सजाद अली शोरो कचहरी खे सलाम चवनि था ऐं सजाद शोरो चवे थो त साईं असां अव्हांखे सऊदी अरब मां ॿुधी रहिया आहियूं। दोस्त तव्हांजी महिरबानी जो भले पार में असांजे हिन ग़रीबाणी ऐं पंहिंजे देश जी हक़ीक़ी लोक अदब कचहरी खे कनायो पिया। एहसास मीरल सलाम चवे थो, दोस्त वालेकुम अस्सलाम। पीर जी सरहंदी तमामु नाले वारी शख़्सियत कंहिं तारुफ़ जा मोहताज कोन्हनि, हू कचहरी खे सलाम चवनि था। असांजो मोहतरम भाउ रुस्तम अली सारियो कचहरी खे सलाम चवे थो, दोस्त वालेकुम अस्सलाम। सजाद अली शोरो चवे थो त असांखे मोहतरम मुमताज़ लाशारी ॿुधायो। जी दोस्त, इंशाअल्लाह अॼोकी हिन कचहरी में नवां रंग अव्हां जे लाइ असां आंदा आहिनि, उहे बि अव्हांखे ज़रूरु पसंदि ईंदा। अफ़ज़ल सूमरो असांजो दोस्त आहे, फज़ल सूमरो कचहरी खे पसंदि करे थो। मुमताज़ भुट्टो असां सां गॾु आहे। सॼण साईं मुबारकपुर जो तमामु नाले वारो सहाफ़ी लेखक, अव्हां जी वॾी महिरबानी। असांजी हिन कचहरी खे अव्हां ॿुधो पिया। सॼणो अव्हांखे ॿुधाईंदा हलूं त असांजी अॼु हिन कचहरी खे जॉइन कयो आहे लाइव कॉल जे ज़रिए सिंध जे तमामु नाले वारनि ॾाहनि ॾातदड़ियुनि, जिन में सिंध सुघड़ लोक अदब तंज़ीम सलाद जो मरकज़ी सदर नाले वारो सुघड़ ॾाहो ॾातदड़ी मोहतरम उस्ताद गुल हसन गुल मलिक साहब असां सां गॾु आहे। उन सां गॾु असांजी हिन कचहरी में लाइव कॉल जे ज़रिए मौजूदु आहिनि मोहतरम सुघड़ इरशाद अली अर्ज़ाई अर्ज़ी भुट्टो कंबर शादात कोट ज़िले मंझां, जेके असांजे हिन सलात तंज़ीम जा मरकज़ी जॉइंट सेक्रेटरी आहिनि। उनखां सवाइ लाड़काणे जे रते देरे शहर मंझां तमामु ॾाहो ॾातदणी मोहतरम सुघड़ रबनवाज़ परियो बि असां सां गॾु आहे। उन सां गॾोगॾु सिंध जो तमामु नाले वारो ॾाहो ॾातदणी मोहतरम सुघड़ हुज़ूर बख़्श नारे जो ही ॾाहा ॾातदणी असां सां हिन कचहरी में गॾु आहिनि। ऐं अव्हां सॼणनि खे ज़रूरु हिननि ॾाहनि ॾातदड़ियुनि जो फ़न बि ॿुधाईंदासीं। हाणे अचो त सभ खां पहिरीं सूफ़ियाणो रंग ॿुधूं ऐं सूफ़ियाणा ॿोल, जंहिंमें हज़रत सचल सरमस्त जो कलाम ऐं सोराब फ़क़ीर जे फ़र्ज़ंद रजब फ़क़ीर ऐं संदसि साथियुनि जो आवाज़ु आहे। हज़रत सचल साईं जे कलाम खां बाद कचहरी में वरी दोस्त असां सां गॾु रहिजो। यकीनन अव्हां असांजी हिन कचहरी में गॾु आहियो, ॾेह तोड़े पर ॾेह जा सभई सॼण साथी। सुहिणे सचल साईं जो कलाम आहे, जंहिं दिल पीता इश्क दा जाम सा दिल मस्तो मस्त मुदाम हक़ मौजूद सदा मौजूद। चितड़ी हो विसदारी हिक दिहाड़े मुर्शिद साको हिक दिहाड़े मुर्शिद में कोई
अल्लाह चाहे दिल मौला चाहे दिल सोना चाहे दिल का इश्क दा जाम दिल बस तो अल्लाह के मौजूद सदा मौजूद अल्लाह के मौजूद सदा मौजूद हक मौजूद हक दरसाया दे समय सिपाही दर मुर्शिद दे समय सिपाही दरहाली दे समय सिपाही दर मुर्शिद दे समय सिपाही सजल खास गुलाम बोला सजल खास बोला सजल खास गुलाम बोला सजल खास गुलाम दिल पीता इश्क दा दिल बस तो बस वो अल्लाह के मौजूद सदा मौजूद मौला के मौजूद सदा मौजूद वो अल्लाह चाहे दिल मौला चाहे दिल सोना चाहे दिल का इश्क दा दिल बस तो बस अल्लाह के मौजूद सदा मौजूद वो मौला के मौजूद सदा मौजूद हक मौजूद ओ हक मौजूद हक मौजूद सदा मौजूद। यकीनन ही मोहब्बत भरिया बोल कुर्बायता कौल आशिकन जे मिठड़नि ॿोलनि खे अव्हां हिन सुहिणनि प्यारनि मिठड़नि लम्हनि में ॿुधो पिया। लतीफ़ साईं फरमायो त आणे नई चाढ़ीन ॾुथ ॾिहाड़ी सूमरा सथा कयो सैयद चए साऊं सुकाइन मंझां लुंब लतीफ़ चए चांवर कयो चाढ़ीन पुलाव न पाड़ीन उमर आरीड़ी सी पुलाव न पाड़ीन उमर आराड़ी सी। यकीनन अव्हां असां सां गॾु आहियो ऐं गॾु हुजण जो अहसास बि ॾियारे रहिया आहियो। सजण साईं अव्हांखे पहिरियां ॿुधायोसीं त असांजी हिन कचहरी में असांजे सिंध जा तमामु ॾाहा ॾात धणी सिंध सुगढ़ लोक अदब तंज़ीम सलाद जा मरकज़ी सदर मोहतरम उस्ताद गुल हसन गुल इरशाद अली अर्ज़ाई रबनवाज़ परियो हुज़ूर बख़्श नारे जो मौजूदु आहिनि। अव्हां सॼणनि जे ख़्वाहिशुनि तमन्नाउनि खे साम्हूं रखी असां हिननि दोस्तनि खे लाइव कॉल जे ज़रिए पंहिंजे प्रोग्राम में महिमान कयो आहे। उन्हनि दोस्तनि खां फ़न ॿुधण खां पहिरीं मां उन्हनि दोस्तनि जो शुक्रियो अदा कयां थोराइतो आहियां जेके असांखे कनाइनि पिया ॿुधनि पिया प्रोग्राम खे पसंदि कनि पिया। शरफ़ुद्दीन मरखन ताहिरी दरगाह अलाहाबाद शरीफ़ कंडियारो खां असां सां गॾु आहे। तमामु बहितरीनु प्रोग्राम आहे। अल्लाह ऐं उनजो रसूल तव्हां खां राज़ी थिए। आमीन सुम आमीन। दोस्त तव्हां दुआऊं ॾिनियूं। असांजो मोहतरम दोस्त मुज़फ़र कुरैशी जामशरो कॉलोनी खां तमामु नाले वारो इल्मी अदबी तख़लीक़कारनि जो क़दुरदान दोस्त ॿुधी रहियो आहे। मुज़फ़र साईं अव्हांजी महिरबानी। हीअ असांजी लोक अदब कचहरी जंहिंमें मुख़्तलिफ़ फरमाइशुनि जो बि सिलसिलो जारी आहे। प्रिंस फरमान अली पीरज़ादो दोस्त तव्हां फरमाइश कई आहे जी आबदा परवीन जी। यकीनन असां कोशिशि कंदासीं अव्हांजे फरमाइश ते पूरा लहूं। मेहर शहर खां सिंध जे तमामु नाले वारे ॾाहे ॾात धणी सुगड़ महबूब अली महबूब ॾेपर जो फर्ज़ंद एडवोकेट लियाकत बिन महबूब ॾेपर असांखे कनाए रहियो आहे ॿुधी रहियो आहे। उन सां गॾोगॾु मोहतरम मुमताज़ भुट्टो मुबारकपुर तालके ठुल ज़िले जैकबाबाद जो सीनियर सहाफ़ी दोस्त चवे थो साईं अव्हांखे जस हुजे जो अव्हां ही प्रोग्राम शुरू कयो आहे।
सजण लोक अदब जी ख़िदमत असांजो अज़्म आहे, इरादो आहे त असीं लोक अदब जी हर लिहाज़ खां ख़िदमत जारी रखूं। भाउ फज़ल सुमरो चवे थो, सचल इश्क ॿुढा न थी वे। यकीनन इश्क कॾहिं बि ॿुढो न थींदो आहे। दोस्त अली शरीफ़ मरखंड असां सां गॾु आहे, प्रोग्राम खे पसंदि करे पियो। उन सां गॾोगॾु साईं अब्दुल मालिक चन्ना चवनि था त हक़ मौजूदु सदा मौजूदु, दिलि ख़ुशि करे छॾी। साईं अवां मोहसिन आहियो, महिरबानी आहियो, असांजी हिन कचहरी में असां सां गॾु आहियो। मुबारकूं ॾियो था, ख़ैर मुबारकूं, अवां जा अहसान वॾा वड़, असांजी हिन कचहरी में गॾु आहियो। अदीब मल्ला असांखे हिन कचहरी में ॿुधे पियो ऐं सदा मौजूदु चए थो। मीर ज़फ़र हुसैन दुआऊं ॾिए थो, सईद मेमण दुआऊं ॾिए थो, उन दोस्त जूं वॾियूं महिरबानियूं। शिराज़ गुल प्रोग्राम में असां सां गॾु आहे। यकीनन दोस्तो अवां प्रोग्राम में गॾु आहियो। हाणे अचो त असां पंहिंजे उन्हनि सॼणनि, उन्हनि दोस्तनि सां कचहरी कयूं जेके सवेर खां असांजी हिन कचहरी में महिमान आहिनि लाइव कॉल जे ज़रिए। साईं गुल हसन गुल साहब, अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। साईं कहिड़ा हाल आहिनि? ख़ुशि आहियो? तबीअत सही आहे? अल्हम्दुलिल्लाह अल्हम्दुलिल्लाह जी तमाम गैर ख़ुश आहे जो खैर आहे। अल्हम्दुलिल्लाह, अल्लाह साईं जो फज़ल। साईं ही असांजी लोक अदब कचहरी जो सिलसिलो यकीनन सिंध सुगड़ लोक अदब तंज़ीम सलाद जे तरफ़ां शुरू कयो वियो आहे। इन सिलसिले में अवां उन सलाद जा मरकज़ी सदर आहियो ऐं हीअ असांजो इन सिलसिले जो टियों प्रोग्राम आहे। अवां कहिड़ी राय ॾींदव हिन प्रोग्राम जे हवाले सां? वॾी महिरबानी आहे जो साईं, तमामु बहितरीन प्रोग्राम आहे ऐं इन जदीद दौर में ऐं इन जदीद साइंसी टेक्नोलॉजी जे हवाले सां ऐं जेको अवां ऐं तमामु जेको आहे वॾी जदोजहद कई आहे ऐं जेको आहे जंहिं अंदाज़ में ऐं दोस्तनि खे तमामु जेको आहे मुल्की या गैर मुल्की दोस्तनि खे लोक अदब जूं लातियूं ॿुधायो था। हक़ीक़तन जेको आहे असांजे सिंध जे उन जेके मिसकीन माण्हू आहिनि ऐं जेको आहे सरहद ते हुजनि या जेको आहे शहरनि में हुजनि, बहराड़ियुनि में हुजनि, उनजी दिलि खटे वरिती आहे। तमामु ख़ूबसूरत प्रोग्राम आहे, उनजी कहिड़ी तारीफ़ कजे। तमामु साईं यकीनन अव्हां जहिड़ा सॼण वरी असां सां गॾु हूंदा ऐं हिन कचहरी में साथ ॾींदा त इहो सिलसिलो असां जारी ज़रूरु रखंदासीं। असांजी हिन कचहरी में असांजे ॾेही तोड़े परॾेही मारवड़नि खे, सिंध वासियुनि खे सिंधी ॿोली ऐं लोक अदब जे ख़ैर ख़्वाहनि खे छा था ॿुधायो पंहिंजे लोक अदब जे लातियुनि मंझां? अॼु बि लोक अदब जी लातियुनि मां सभु लोक अदब जूं लातियूं ख़ूबसूरत आहिनि ऐं ॾिठकिरोली बि लोक अदब जी लातियुनि मां हिकिड़ी ख़ूबसूरत जेको आहे सिंफ आहे जी। ऐं सुगड़ खे कंहिं शइ ते नज़र पवंदी आहे, का ॾिसंदो आहे उनखे पंहिंजे जेको आहे लोक अदब जी ॾाप जे रूमाल में वेड़े अची सुगड़नि वटि पेश कंदो आहे ऐं उन रूमाल में वेड़ियल शइ खे उहे ॻोल्हींदड़ सुगड़ ॻोल्हे करे ज़ाहिर कंदा आहिनि जी। ऐं ही ॾिठकिरोली आहे। हिकु कूको मुड़ुसु कराचीअ में ॾिठुमि अड़बंग जवान अहिड़ो। वाह। हिकु कूको मुड़ुसु कराचीअ में ॾिठुमि अड़बंग जवान अहिड़ो जो ॾींहं जो तारा ॾेखारे पियो, कॾहिं कहिड़ो कॾहिं कहिड़ो। वाह। राति जो बि राज बिहारे, भलो हुजे को खत्री या खेड़ो। तूं ई सॼी में भाउर हिन जा, तारनि जूंझारनि जहिड़ो। गुल मल्क गिला कीन करे को हिन खे अहिड़ो तहिड़ो। वसे वींझारनि भल वेड़ो, जो ॾिठ परूड़े ॾाप सां। वाह। अॼु ही ट्रैफिक सिग्नल जी ॻाल्हि कई आहे। सुगड़ ट्रैफिक सिग्नल ते जॾहिं नज़र पई त हुन ॾिठ जोड़ी त हिकु कूको मुड़ुसु कराचीअ में ॾिठुमि अड़बंग जवान अहिड़ो। जो ॾींहं जो तारा ॾेखारे पियो, कॾहिं कहिड़ो कॾहिं कहिड़ो। कॾहिं साई बत्ती ॿरंदी आहे, कॾहिं ॻाढ़ी बत्ती ॿरंदी आहे। वाह वाह। पर राति जो बि राज बिहारे, भल हुजे को खत्री या खेड़ो। राति जो बि जेको आहे उहो जेको आहे बत्तियूं ॿारे करे किथे जेको आहे उहा ट्रैफिक हलंदड़ बीहारे, वरी जेको आहे हुनखे रवां तवां करे
हू ई सॼी में भाउर हिन जा तारनि जूझारनि जहिड़ो। जेकॾहिं ही निज़ाम न हुजे त ट्रैफिक जाम थी वञे, जहिड़ा थी पवनि, पर ही ख़ूबसूरत निज़ाम आहे, उन ते सुगड़ जी नज़र पई। हू ई सॼी में भाउर हिन जा तारनि जूझारनि जहिड़ो, कुल मुल्क गिला की न करे को हिन खे अहिड़ो तेड़ो। इन सिस्टम जी को बि जेको शिकायत कोन करे पियो, सभ खे पसंदि हुजे, भली उहो वधेरो हुजे, पर जेकॾहिं उहा बती हिन खे जेको आहे रोके थी त उहो जेको आहे भली जेको आहे वक़्त जो हाकिम छो न हुजे, उनजी गाॾी बीहंदी। वसे विंजारनि बल वेड़ो जे ॾिठ परूड़े ॾाप सां। ही जदीद ॾिठ आहे। अॼु से हिकिड़ी जदीद ॾिठ ॿी बि आहे। छा कामिण ॾिसी काइनात में सरा खंगार सारा। जी दोस्तो, ॾेह तोड़े परॾेह जा रहंदड़ साथियो, अवां असांजी लोक अदब कचहरी खे कनायो पिया, लोक अदब कचहरी खे ॿुधो पिया, ऐं अव्हां जे ई दोस्तनि जे इसरार ते असां पंहिंजी लोक अदब कचहरी में सिंध जे तमामु नाले वारनि सुगड़नि खे बि कॉल कॉन्फ्रेंस जे ज़रिए शामिलु कयो आहे। मां हिकु भेरो उन्हनि दोस्तनि जो बेहद थोराइतो आहियां जेके असांजी हिन कचहरी में गॾु आहिनि। मां शुक्रगुज़ार आहियां सिंध सुगड़ लोक अदब तंज़ीम सलाह जे मरकज़ी सरपरस्त आला मोहतरम साईं डॉक्टर कमाल जामड़े साहब जो, जेके असांजी हिन कचहरीअ खे ॿुधनि पिया ऐं पसंदि कनि पिया। पसंदि कंदे साईं चवनि पिया बहितरीन आज साहब। सभिनी दोस्तनि खे सलाम साईं, वालेकुम अस्सलाम। ऐं दोस्तो, गुल हसन गुल मलिक सलाह जो मरकज़ी सदर पंहिंजे लोक अदब जूं लातियूं पेश करे रहियो आहे। जी गुल हसन साईं, छा ॿी ॾिठ कहिड़ी पिया ॿुधायो? हा, ॿी ॾिठ अॼु साईं उहा बि जदीद ॾिठ आहे। छा कामिण ॾिसी काइनात में सरा संगार सारा, पोती जॾहिं पाकिस्तान में त थिया ग़रीबनि गुज़ारा, हिननि ॾाढनि सां हमदर्दी करे मेटाए मुंझारा, जॾहिं बांवरी बीमार थी त ॾिनसि सौट सहारा, कराचीअ खां कश्मीर ताईं लॻा नर हिन जा नारा, जेको मौजूद आहे मुल्कनि में वाह वठे थो वारा, कुल मुल्क गामू सचार जा अॼु पार ॿुधायो प्यारा, अमां सुगड़ सालिक सारा, ॿुधायो नालो नार नर जो। वाह वाह, नार ऐं नर जो नालो ॿुधायो। नार ऐं नर जो साईं। जी जी। हा, अॼु बि ही जेको आहे बिजली ऐं सोलर ते जेको आहे ॾिठ आहे। वाह 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 वाह, जदीद रंग आहे ऐं जिद्दत खे अॼु जे सुगड़नि दोस्तो अवां ॿुधो पिया त असांजे अॼु जे सुगड़नि जदीद रंग खे पंहिंजे लोक अदब जे लातियुनि में आंदो आहे। ऐं असांजे सलाह जे मरकज़ी सदर ज़िले जेकबाबाद तालके ठुल मुबारकपुर सां तालुक़ु रखंदड़ सुगड़ उस्ताद गुल हसन गुल मलिक अव्हां खे ॿुधाए रहियो आहे सोलर ऐं बिजली। जी साईं, जे हवाले सां ॾिठ फिरोली। हा साईं, थिया कामिण ॾिसी काइनात में सरा संगार सारा, जॾहिं साइंसदाननि बिजली खे ईजाद कयो त सॼी काइनात में सभई इंसान ख़ुशि थिया। थिया कामिण ॾिसी काइनात में सरा संगार सारा, पोती जॾहिं पाकिस्तान में त थिया ग़रीबनि गुज़ारा, जॾहिं पाकिस्तान में बिजली जो सिस्टम निज़ाम जेको आहे रवां दवां थियो, कारखाननि में फैक्ट्रियुनि में अची वई ऐं मज़दूरनि खे मज़दूरी मिली, रोज़गार मिलियो, उहा सुगड़ ॻाल्हि थो करे त पोती जॾहिं पाकिस्तान में त थिया ग़रीबनि गुज़ारा, हिननि ॾाढनि सां हमदर्दी करे मेटाए मुंझारा, पोइ वरी विच में लोड शेडिंग थी, बिजली जो बोरान थियो त सुगड़ वरी पोइ ते ॻाल्हि थो करे त जॾहिं बांवरी बीमार थी त ॾिनसि सौट सहारा। हिते सोलर अची वियो जॾहिं बिजली जो बोरान थियो, जॾहिं बांवरी बीमार थी त ॾिनसि सौट सहारा, कराचीअ खां कश्मीर ताईं लॻा नर हिन जा नारा, जेको मौजूद आहे मुल्कनि में वाह वठे थो वारा, कुल मुल्क गामू सचार जा अॼु पार ॿुधायो प्यारा, अवां सुगड़ सालिक सारा, ॿुधायो नालो नार नर जो। वाह वाह वाह। जी नादरीन, अव्हां दोस्त सामईन जेके असांखे कनाए रहिया आहियो, ॿुधी रहिया आहियो ऐं यकीनन अव्हां जेको आहे सो ॿुधो पिया। असांजो ही सलाह जो मरकज़ी सदर उस्ताद गुल हसन गुल मलिक अव्हां खे ॿुधाए रहियो हो पिरोलीअ जी ॻाल्हि। ऐं असां सां गॾोगॾु हिकु ॿियो सुगड़ मौजूदु आहे ऐं असां उन सुगड़ खां लोक अदब जे फ़न मंझां हिकिड़ी का बि मशहूरु सिंफ़ संदसि ॿुधूं
उन खां पोइ असां वरी लोक राग जे तरफ़ हलंदासीं ऐं यकीनन अॼु अव्हांजे ऐं पंहिंजी पसंदि ते मूं तमामु हिकिड़ा बहितरीनु सूफ़ियाना ॿोल अव्हांजे लाइ चूंडे अव्हांजे समाअतुनि ताईं पहुचाइण जे लाइ रखिया आहिनि। मोहतरम इरशाद अली अर्ज़ाई जेको असांजे सलात जो मरकज़ी जॉइंट सेक्रेटरी अर्ज़ी भुट्टे ज़िले कमर शदात कोट मां असांजे हिन लोक अदब कचहरी में गॾु आहे कॉल कॉन्फ्रेंस जे ज़रिए। इरशाद साईं अस्सलाम वालेकुम। आई वालेकुम अस्सलाम रहमतुल्लाह वबरकातुहू। सोना साईं छा हाल आहे? अल्लाह साईं जा एहसान तव्हां ॾे ख़ैरु आहे, ख़ुशि आहियो, कचहरियूं क़ाइमु आहिनि? अल्लाह साईं जी बाह जा मालिक साईं जा करम आहिनि। तव्हां ख़ुशि आहियो साईं? संगत सॼी ख़ुशि अल्हम्दुलिल्लाह, आहियो? अल्लाह जो फज़ुल ॾेह तोड़े परॾेह जा तमामु असांजा भलोड़ दोस्त ॿोलीअ जा पारखू अव्हांखे ॿुधनि पिया। लोक अदब जे लातिन मां असांखे छा था ॿुधायो? साईं अल्लाह खे ख़ैर करे इंशाअल्लाह तव्हां सुठो कुझु ॿुधायूं था। वाह वाह, बिस्मिल्लाह थी वञे। हा बिस्मिल्लाह रहमान रहीम। लोक अदब जे लातिन मां तव्हांखे पहाके ॿुधायूं था। वाह वाह, पहाका असांजे ॿोलीअ जो ओजर आहिनि, ॿोलीअ जी सूंहं आहिनि। वाह वाह थी वञे। हा नसीहत जो नुक़्तो आहे साईं त ख़ाक मिटीअ जा पुतला छॾ आकड़ अजाई। वाह ठीक करे तो सीटो हले करे एडी वॾाई। मिट्टी आहे मिट्टी थींदे अती जा इहा जाई। कोन खणंदे पाण खां जेका थी मिल्कियत मेड़ाई। जंहिं रूई ज़मीन जे राज ते कई रही रहनुमाई सो बि सखणे हथे वियो सिकंदर जंहिं न पैसो खयो पाई। वाह जेका साण खणंदे सफ़र में छा करे वटि कमाई। रोज़ो निमाज़ बंदगी जी न छॾे विसारे तूं का वाई। प्यास रखी पंतन जी कर दिल मां दगाई जो थी आख़िरत जी आई इमला कदा अर्ज़ाई चवे। वाह 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 इंसान वाह ये इंसान की शइ आहे अशरफुल मखलूकात। सिर्फ़ तुंहिंजो शाही ज़बरी तुंहिंजी ज़ात। कची वञनि था तुंहिंजे खां जानवर पखी जिनात। पर उहो ई हल अवाम में जो करे सॼा दुश्मन सिफ़ात। वाह कॾहिं हो न हसद खे रखो फ़ैसिले वारी फिकरात। इन अल्लाह मअसाबरीन कजाए चिप चिपात। व अकीम सलात व आत ज़कात वरकऊ मअर्राकिन बि सजन ॾींदी सौगात। ज़िक्र ज़ाती ज़ौक़ जो हुजे विर्द वज़ीफ़ो वात। लोड़े पंहिंजे नफ़्स खे तूं मारे कजाए मात। सलवात पढ़ सजन ते तूं ॾींहं तोड़े राति। पोइ मोहबन सां मुलाक़ात कंदे अहिड़ी रीत अर्ज़ाई चवे। पोइ मोहबन सां मुलाक़ात कंदे अहिड़ीअ रीत अर्ज़ाई चवे। हीअ असांजे सिंध जो नाले वारो सुघड़ इरशाद अली अर्ज़ाई जंहिं अव्हांखे नसीहती पहाका ॿुधाया। मां थोराइतो आहियां उन्हनि सॼणनि जो ॾेह तोड़े परॾेह में रहंदड़ सभिनी दोस्तनि जो जेके मुंहिंजे इन लोक अदब कचहरीअ में मूंसां गॾु हुजण जो अहसासु ॾियारीनि पिया। कोटड़ी खां सिंध जा तमामु नाले वारा दीनी स्कॉलर मोहतरम एजाज़ रिंद चवनि था त साईं आजिज़ साहिबु सदाईं ख़ुशि हुजो। अव्हां सचा पक्का सिंधी आहियो ऐं अव्हांजी सिंध धरती सां मुहबत आहे जो अहिड़ियूं कचहरियूं कोठायो था ऐं अहिड़े कचहरियुनि में असांजे चाचे खे न विसारजो। महिरबानियूं, सदा ख़ुशि हुजो। सजण साईं यकीनन अव्हांजो चाचो मोहतरम अली गुल रिंद तमामु ॾाहो ॾात धणी आहे ऐं असांजे सलाद जो सरगर्म सुघड़ आहे ऐं सलाद अव्हांजे चाचे खे ताजपोशीअ जे एज़ाज़ सां न रुगो चांदीअ जे ताज जे एज़ाज़ सां पर आम सिंधीअ में चवणी हूंदी आहे त कहिड़ा पटका बदिराया अथव त असां उन खे बोस्कीअ जी पग जो एज़ाज़ बि ॾेई चुका आहियूं ऐं हिन कचहरीअ में यकीनन उन खे बि असां कंहिं न कंहिं तरह सां ज़रूरु शामिलु रखंदासीं। अव्हां असां सां गॾु आहियो, अव्हांजी महिरबानी। असांजी हिन कचहरी में असां सां हयात ख़ान चांडियो साहिब जन मौजूदु आहिनि ऐं कचहरी खे तमामु घणो पसंदि कनि पिया। जमशेद ज़ोराणी गगर फाटक कराची खां असांजी हिन कचहरी में गॾु आहिनि ऐं चवनि पिया शानदार कचहरी। डॉक्टर कमाल जामड़े असांजे प्रोग्राम खे लाइक कयो जेके सरपरस्त आला लोक अदब जा पारखू मुहक़िक़ आहिनि। ज़हीर मलकाणी असां सां दुबई खां गॾु आहे ऐं चवे थो अदा सलाम भा वालेकुम अस्सलाम। उन सां गॾोगॾु सॼी सिंध वासियुनि खे कचहरी वासियुनि खे दुबई मञा भा ज़हीर जे तरफ़ां सलाम। नईम जोखियो सभिनी कचहरी जे मोरनि खे सलाम चवे थो। लतीफ़ी शकील सूमरो कचहरी खे पसंदि करे थो।
ऐं डॉक्टर कमाल साहब असांजे सलाह जे मरकज़ी सदर मोहतरम गुल हसन गुल खे दाद ॾेई वाह मलिक साहब वाह जो दाद ॾिनो आहे। सईद मेमण असां सां हिन कचहरी में गॾु आहिनि। फज़ल सुमरो चए थो ज़बरदस्त गुल साईं वाह वाह दिलि ख़ुशि करे छॾियव। इक़बाल आदिल महर असां सां गॾु आहे मुबारकपुर तालके ठुल ज़िले जेकबाबाद मां, जेको सलाह जो मरकज़ी प्रेस तर्जुमान बि आहे ऐं असांजी कचहरी खे पसंदि करे थो। लिखे थो ज़बरदस्त साईं। लतीफ़ी शकील सुमरो चवे थो माशाअल्लाह बहितरीनु प्रोग्राम थी रहियो आहे, अॼु साईं सदाई आबाद हुजो। इक़बाल अहमद महर चवे थो वाह गुल मलिक साईं वाह। अफ़ज़ल सुमरो चवे थो वाह गुल साईं वाह ऐं सलाम चवे थो इक़बाल अहमद। असांजी हिन महिनत खे सलाम पेश करे थो भाउ जी महिरबानी ऐं ॾिठ पिरोली खे तव्हां पसंदि कयो आहे। ज़फ़र शर असां सां हिन कचहरी में गॾु आहे। उन सां गॾोगॾु असांजी मोहतरमा भेण अदी नजमा नौशी असां सां हिन कचहरी में गॾु आहे। ऐं मां थोराईंदो आहियां उन्हनि दोस्तनि जो जेके असांजी कचहरी खे तमामु बहितरीनु दाद ॾियनि पिया। रईस फज़ुल्ला लाशारी असां सां हिन कचहरी में मौजूदु आहे। विलेज कोट लाशारी सेवण शरीफ़ खां दोस्त तव्हांजी महिरबानी असां सां हिन कचहरी में गॾु आहियो। इक़बाल अहमद अर्ज़ाई असांजे मोहतरम इक़बाल अहमद महर इरशाद अर्ज़ाई खे दाद ॾिनो आहे। मोहम्मद बख़्श असांजी हिन कचहरी में गॾु आहे। चवे थो माशाअल्लाह साईं। उन सां गॾोगॾु ही मोहम्मद बख़्श असां सां दादू चवे थो दुआ में यादि रखिजो। जी सजण बिल्कुलु दुआ असांखे वरी अव्हां दुआ में यादि रखिजो। महरम बबर चवे थो वेरी नाइस। भिट शाह सुभान अल्लाह सोणे लतीफ़ हज़रत शाह अब्दुल लतीफ़ भिटाई जी नगरी खां असांखे असांजो दोस्त मोहम्मद बख़्श ॿुधी रहियो आहे। अब्दुल गफ़ार राजड़ अस्सलाम वालेकुम साईं आजिज़ साहब। हा वालेकुम अस्सलाम। अव्हां सभई दोस्त असां सां हिन कचहरी में गॾु आहियो। हाणे अचो त हिकिड़ो भेरो हलूं था लोक रंग जे तरफ़ ऐं यकीनन लोक रंग में जॾहिं इश्क जी ॻाल्हि हली आहे ऐं उन इश्क जी ॻाल्हि सभ खां पहिरीं अव्हां ॾिठो हज़रत सचल सरमद जे कलाम में जंहिं दिलि पीता इश्क दा जाम सा दिलि मस्तो मस्त मुदाम, त उन इश्क जे ॻाल्हि जे अंदरि वरी जॾहिं हलूं था तव्हां सजणनि जी इन फरमाइश ते मांझी फ़क़ीर जो आवाज़ु आहे ऐं यकीनन मशहूरु ॿोल आहिनि अव्हां जा आशिक़ हज़ार आहिनि। यकीनन जॾहिं हज़ारे आशिक़ हूंदा आहिनि त महबूब तमन्ना कंदो आहे त असांजी यारी क़बूल पैशल। ऐं हिन लोक अदब कचहरी जे रंग में अव्हां असां सां गॾु आहियो। गॾु रहिजो। यकीनन गॾु हुजण जो अहसासु अव्हां जे पैगामनि खे बि शामिलु कयूं पिया ऐं असांजा ॾात धणी असां सां कॉल कॉन्फ्रेंस ते बि गॾु आहिनि। उन्हनि खां लोक अदब जूं लातियूं बि ॿुधंदासीं। दोस्तो यकीनन ही असांजी लोक अदब कचहरी जो अॼु असांजो टियों प्रोग्राम आहे, जंहिं सिलसिले में ॾेही तोड़े परॾेही दोस्त असां सां गॾु आहिनि ऐं अव्हांखे ॿुधाईंदा हलूं त हीअ असांजो लोक अदब कचहरी जो सिलसिलो असां अव्हां सभिनी जे चाहतुनि ऐं मुहबतुनि खे नज़र में रखी करे शुरू कयो आहे। उन्हीअ में मुर्शिद हादी रहबर हज़रत शाह अब्दुल लतीफ़ भिटाई रहमतुल्लाह अलैह जे ख़ासि तौर ते पैगाम खे आम करण जे लाइ असां गॾु थिया आहियूं ऐं शाइरनि में सिंधी ॿोली जो इदारो आहे लतीफ़ तर्जुमे में पेश कयो क़ुर सारो आहे लतीफ़। उन्हीअ मुर्शिद हादी रहबर हज़रत शाह अब्दुल लतीफ़ भिटाई रहमतुल्लाह अलैह जे नगरीअ मां असां सां दोस्त असांजा गॾु आहिनि। अचो तव्हांखे सुहिणा इश्क जा ॿोल ॿुधायूं।
सोडल फ़क़ीर जा सुहिणा ॿोल अवां जे नाव कयूं था। सोडल फ़क़ीर जे आवाज़ में ॻाल्हि सूरनि जी नई, अॼु को सुणण वारो हुजे। जी सजणो, अवां असांजी लोक अदब कचहरी में असां सां गॾु आहियो। सोडल फ़क़ीर जा सुहिणा ॿोल अवां जे समाअतुनि ताईं। लतीफ़ जी लतीफ़ मगर नेणो खे छा कजे, चुगली घणनि था प्यार ते लुड़कनि खे छा कजे। हिकु क़ैद मां छुटी थो ॿिए बंद में पवां, ज़ंजीर तोड़जनि मगर ज़ुल्फ़नि खे छा कजे।
ख़्याल सूरन जी नहीं अॼु को सुणण वारो हुजे। यकीनन सोडल फ़क़ीर जा सुण आलाप अव्हां जे समाअतुनि जे नज़र कयासीं। दोस्तो, असां जॾहिं पंहिंजे मुर्शिद हादी रहबर सुगड़नि जे सरवाण शाइरनि जे सरताज हज़रत शाह अब्दुल लतीफ़ भिटाई रहमतुल्लाह अलैह जी ॻाल्हि कयूं था त लतीफ़ सरकार पंहिंजे बैतनि में समाज जे अवामी किरदारनि समेत जंहिं किरत जो ज़िक्र कयो आहे सो सभु सुगड़ाइप वारो रंग आहे। उन ॾेठ ऐं मुशाहिदे मूजिबि शाह साईं मद ठाहींदड़ ऐं पीअंदड़, हकीम ऐं मरीज़, ओठी ऐं पांधी, शिकारी ऐं तमाशाइन, वींझर ऐं सराफ़, ॿेड़ियाइता ऐं सौदागर, कुंभर ऐं सोनारा, पिंजारा ऐं रंगरेज़, हारी ऐं कासबी, टोबा ऐं मच्छी मारा, मोतिन ऐं सिपुन जा ॻोल्हींदड़ तोड़े वापारी, पीर ऐं मुरीद, जोगी ऐं मांडरा, सन्यासी ऐं वेज, कात्यार ऐं कोरी समेत जन बि हुनरनि ऐं हुनराइतनि माण्हुनि जो ज़िक्र कयो आहे तंहिंखे सुगड़ाइप चइबो आहे। लतीफ़ साईं समाज सां लाॻापियल किरत तोड़े किस्सा ऐं कहाणियूं जेके ॾिठियूं ऐं ॿुधियूं उन्हनि सभिनी खे पंहिंजे रंग में रंगे अवामी तरह सां बैत लिखिया। संदसि अखियुनि ॾिठे मुशाहिदे ऐं क़ल्ब जे कारब में जो कुझु आयो उनखे पंहिंजे लाज़वाल लफ़्ज़नि में अमर बणाए छॾियईं। मां हिकु भेरो उन्हनि सॼणनि जो थो रायतो जेके असांजे हिन लोक अदब कचहरी में गॾु आहिनि ऐं गॾु हुजण जो अहसासु ॾियारीनि पिया। सिंध नेशनल नारी तहरीक मां असांजी अदी भेण चवे थी बहितरीन अदा। अब्दुल गफ़ार राजड़ चवे थो उमेद त ख़ुशि हूंदा सॼी संगत सां गॾु। हैदराबाद मां साईं अब्दुल गफ़ार राजड़ असांखे ॿुधी रहियो आहे। इक़बाल अहमद महर कचहरी जे 3 प्रोग्राम जी कामयाबी ते मुबारकूं ॾिए थो। भाउ अव्हां जी महिरबानी, ख़ैर मुबारक, अव्हां खे मुबारकूं। हीअ अव्हां जी कामयाबी आहे, सभिनी सुगड़नि जी, सिंध वासियुनि जी, सिंधी ॿोलीअ जे चाहींदड़नि जी कामयाबी आहे जो पंहिंजी अबाणी किरत लोक अदब जे लातिन खे असां ऐं अव्हां हणा वणा जे बुनियाद ते पंहिंजी मदद पाण तहत यादि रखण जी कोशिशि कई आहे। मोहतरम साईं एजाज़ अहमद रिंद दुआऊं ॾिनियूं आहिनि। साईं अव्हां जी महिरबानी। नाचीज़ अब्दुल गफ़ार मेमण मटियारी खां असांजी हिन कचहरी में गॾु आहे, कचहरी खे पसंदि करे पियो। उन सां गॾोगॾु सिंध नेशनल नारी तहरीक वारी भेण चवे थी अदा आजिस बहितरीनु प्रोग्राम आहे अव्हां जो। ग़ुलाम यासीन सुमरो असांजी कचहरी में गॾु आहे ऐं कचहरी खे पसंदि करे थो। भाउ फज़ल सुमरो चवे थो साईं आजिज़ साहब अव्हां हिन अज़ीम ॿोली ऐं लोक अदब जी ख़िदमत ते खीरूं लहिणो। मोबाइल जी बैटरी अव्हां सां वधीक साथ जी इजाज़त न पई ॾिए। अव्हां जे ईंदड़ प्रोग्राम जो इंतज़ारु रहंदो। अव्हां लाइ दुआ साईं। पुनल पारां थो ॾियां ॿई हथ खणी जुड़ियो हूंदे जहान में रखंदुई ख़ुशि धणी। आमीन सुम आमीन। सजण अव्हां जी महिरबानी। यकीनन वक़्तु कंहिंजो इंतज़ारु न कंदो आहे ऐं हिन वक़्त में ही टेक्नोलॉजी लगातार मुसलसिल लोड शेडिंग बिजलीअ जी जो आज़ार ऐं अव्हां सॼणनि खे अहिड़ी चाहत वरी कचहरी खां बि परे करे रही आहे। सजणों, फेसबुक जे लाइव ऑडियो ब्रॉडकास्ट तां लोक अदब कचहरी खणी मां अव्हां सां गॾु आहियां। अव्हां जो पंहिंजो आजिज़ रहमतुल्लाह लाशारी ऐं टेक्निकल सहूलतुनि में मूंसां ब्रॉडकास्टर आहे मोहम्मद अज़हर लाशारी।
अव्हांखे पहिरीं बि अर्ज़ु कयोसीं त असांजे हिन लोक अदब कचहरी में लाइव कॉल जे ज़रिए असांजा ॾाहा ॾातधणी असां सां गॾु आहिनि ऐं हाणे अचो त उन लाइव कॉल जे ज़रिए जन सॼणनि असांखे हींअर जॉइन कयो आहे, उन्हनि खां लोक अदब जूं लातियूं ॿुधजनि। असां सां गॾु आहे कचहरी में रते देरे ज़िले लाड़काणे जो तमामु मशहूरु ॾाहो ॾातधणी नाले वारो सुघड़ रब नवाज़ परियो। रब नवाज़ साईं अस्सलाम वालेकुम। साईं वालेकुम अस्सलाम। ख़ुशि आहियो भा? ख़ैर आहे? कचहरियूं क़ाइमु आहिनि? वॾी महिरबानी जो अव्हां पंहिंजो आधी राति जो आराम फिटाए हिन लोक अदब कचहरी में असां सां गॾु आहियो। ॾेह ऐं परॾेह जा असांजा सुहिणा सॼण सिंधी ॿोली ऐं लोक अदब जा ख़ैरु ख़्वाह अव्हांखे ॿुधनि पिया, अव्हांजी कचहरी ॿुधी रहिया आहिनि। उन्हनि सभिनी सॼणनि खे लोक अदब जे लातियुनि मां छा था ॿुधायो? सभिनी दोस्तनि जा थोरा था पर आजाणे जो बेटा वाह वाह। हर थियो त भली आहे भला तिरी हुयो तोले मन मांदो तोरी रबर रब नवाज़ वे नवार हुयसि वांदो तुंहिंजे अचण सां अजीब दर्द हुयो हबीब हिकांदो अॼु अलाह तोखे आंदो मन मूं मिसकीन जे। वाह। हर थियो त भली आहे भला तिरी तुंहिंजा लाइक़ थोरा लख क़ुर्बान थिया तुंहिंजे कदमनि सां वारे खे विख हुया दूर हलिया दुख तुंहिंजे पहुचण सत परियो से। पर अर्ज़ु थियो त जे भाए भलो थिया या छॾियो चेठ ठगी हे वक़्तु वञे थो वारो कर कंदे हाय हुगी छो त राति रब नवाज़ वे वञी तव्हांजे फहर पुगी जो करिणो अचे त हाण कर मत मारे मोत मगी इहा तार हलसी वजूदो ई वगी चई हलिया विया शाह सिकंदर दर्शन हिकु तुगी अॻियां औखा पंध पेतरा अथई भूं भिगी अञा कुकारे ख़बर पई जा सुजे वाह सगी बचाए खां बहितर थी लारे कह लॻी रहंदी राति रुगी करीम जी काइनात में। वाह वाह। हर थियो त दोस्ती रख दाना सां अहिड़ो ई इंसान हुजे न कुल्फत में न कीनो न गैर गुमान हुजे न ॼाई न दगा न बेवफा बेमान हुजे न चमचो न चोर न शिर शैतान हुजे न लालच न लोभ न मतलबी महिमान हुजे हिन दिल जे मक़ामे मोहबत जी मंज़िल लामकान हुजे दूरनि सां भरियल दर्द जो दास्तां दुनिया में अहिड़ो दुकान हुजे सदाकत तुपत छिक जो देवे हे सारो रखियल सामान हुजे जेको ईंदे सुञाणे मरीज़ खे माण्हू डॉक्टर अहिड़ो लुकवान हुजे हिन मर्ज़ में थी विया मुब्तला घणा पूरो शर ईमान हुजे आहिनि महिमान कोन रहिया उन रबी सच खे एहसान हुजे या तिरी करती रबनाज़ पवंदा सिर्फ़ु राज़ी रब रहमान हुजे। वाह रब नवाज़ साईं, तव्हांजी वॾी महिरबानी। कॉल कॉन्फ्रेंस जे ज़रिए असांजी हिन कचहरी में असां सां गॾिजी आया। अव्हां सां गॾु ॿियो दोस्त बि असां सां लाइन ते मौजूदु आहे ज़िले ख़ैरपुर मीरस खां मोहतरम सुगड़ हुसैन हुज़ूर बख़्श नारे जो। जी हुज़ूर बख़्श साईं अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम। छा हाल आहे? ख़ुशि आहे बाबा? अल्लाह जा एहसान दुआऊं अमन अमान। अव्हांखे हिन कचहरी में ॾेह तोड़े परॾेह जा असांजा सिंधी सॼण ॿुधनि पिया, उन्हनि खे लोक अदब जे लातियुनि मां अव्हां पंहिंजे फ़न मां छा था ॿुधायो? सभ खां पहिरियों तव्हां सभिनी दोस्तनि जो ठोराइतो आहियां ऐं मुबारक बि कयां अव्हां सॼणनि जी ख़िदमत में जो इहा तव्हांजी हिकु वॾी खोजना आहे ऐं जीजो जादा जंहिं हिसाब सां तव्हां इहे कचहरियूं हलाए रहिया आहियो ऐं अलाह साईं तव्हांजे हिन महफ़िलुनि में बरकतूं क़ाइमु रखंदो जो इहे सिलसिला मोहबतुनि जा कचहरियुनि जा सदाईं जारी साई रहंदा। आमीन आमीन। सरकार अर्ज़ु आहे त असांजे सुगड़ भाई जे फन में हुनुर बि सिल्फ़ आहे। वाह वाह। तो सरकार अर्ज़ु कयमि त 5 जी 10 न पियसि। वाह। 50 हलियो 100 वियसि। वाह। 1000 ॾिनई लख ते न छॾियसि। वाह। किरोड़ियूं कयईं अरब न ॿुधसि ख़रब हुयसि हली न सघी हज़ूर बख़्श चवे। ही हुनुर हुयो जेको तव्हां ॿुधायो आहे। दोस्तो सॼणो जेके असांजे प्रोग्राम में असां सां ॾेह तोड़े परॾेह में गॾु आहियो। हुनुर बुनियादी तौर ते फ़ारसी ॿोली जो लफ़्ज़ आहे
जंहिंजी माना ऐं मक़सदु आहे फ़न कारीगरी। त सुघड़ पंहिंजे सुघड़ाइप जे फ़न में लफ़्ज़ ॾियनि था, उन्हनि जी लफ़्ज़ी चीर आहे जेको असांजो अदो हुज़ूर बख़्श हुनुर ॾेई रहियो आहे। लोक अदब जी तमामु मशहूरु सिन्फ़ आहे। जी हुज़ूर बख़्श साईं, हाणे इहो हुनुर असांखे असांजे सॼणनि खे ॾेह तोड़े परॾेह जे ॿुधंदड़नि खे चीर करे ॿुधायो, हू सम्झनि त असांजे सुघड़नि कहिड़ी सुघड़ाइप जा वाहुड़ वहाया आहिनि। टिवला साईं सोणीअ ते ही हुनर जो बैत ॿधल आहे। वाह। जॾहिं सोणी मेहार सां मिलण वेंदी पोइ ससु जो निणाना हू पकिड़े विझ त घड़ो भेलो हुन जाइ ते रखियऊंसि। वाह। पोइ भेलो घड़ो खणी जॾहिं आई दरिया ते त ॾिठई त उहो भेलो घड़ो भरंदो पियो वञे। वाह। शाइर जो ख़्यालु आहे टिवला साईं। वाह। त पंजनि जी 10 न पियसि। वाह। हाणे 5 10 न पर 5 जी 10 न पिया सघो मूंसां ही घड़े जी चालाकी करे वयूं। वाह। जो 50 हुजो 100 वियसि, ऐं 50 100 न पर जो 5 जो हुजो 100 वियसि। वाह। उते 1000 ॾिनई, उते हई ज़ोर ॾिनई त बचा, पर अरब न ॿुधसि, इहा आहा रब न ॿुधसि। वाह। वेचारीअ किरोड़ियूं कयूं, वेचारीअ केई रड़ियूं कयूं, पर लख ते न छॾियोसि, पर केई रड़ियूं कयूं, पर हुनजी लिखल थियल हिनखे हिन जाइ ते माण्हू हो। वाह। जो ख़राब हुयसि जो हली न सघी हज़ूर चई, उहो घड़ो ख़राब हुयसि जंहिंजे करे अॻिते वधी कान सघी। वाह हुज़ूर बख़्श साईं, वॾी महिरबानी अव्हां जी। दोस्तो, लोक अदब जे लातिन जो ही प्रोग्राम लोक अदब कचहरी, जंहिंमें ॾेह तोड़े परॾेह जा असांजा सिंधी सजण असांखे कनाइनि पिया, ॿुधनि पिया। असांजी अॼु हिन लोक अदब कचहरीअ में कॉल कॉन्फ्रेंस जे ज़रिए सलात जो मरकज़ी सदर उस्ताद गुल हसन गुल मलिक, सलात जो मरकज़ी अॻवान इरशाद अली अर्ज़ाई, रब नवाज़ परियो ऐं हुज़ूर बख़्श नारे जो ही चारई सुघड़ असां सां गॾु हुआ। असां जॾहिं सुघड़ाइप जी ॻाल्हि कयूं था, मशरिक़ तोड़े मग़रिबी शाइरनि जा शेर पढ़ियल माण्हू सम्झी सघनि था, पर हिन सुघड़ ऐं अवामी शाइर जा शेर आम ख़ासि जाहिल आलिम जंग जे झांगीअ खां वेंदे वॾे में वॾे अल्लामा ताईं मक़बूल ऐं पसंदि आहिनि। ऐं उन सुघड़ाइप जा ॿोल अव्हांखे यकीनन असां पंहिंजे हिन कचहरी जे ज़रिए ॿुधाइण जी कोशिशि कयूं पिया, ऐं इहा कोशिशि असांजी जारी रहंदी। हिकु भेरो मां उन्हनि दोस्तनि जो थो रायतो जेके असांजी हिन कचहरी में मौजूदु। दोस्त मोहम्मद मुश्ताक चवे थो, आजिज़ साहब अव्हांजो प्रोग्राम घणो पसंदि आयो, भाउ वॾी महिरबानी। अब्दुल गफ़ार राजड़, अलाह खां उमीद त अलाह साईं तव्हांखे हमेशह ख़ुशि रखे, भाउ आमीन, महिरबानियूं। उन सां गॾोगॾु मोहतरम अब्दुल गफ़ार राजड़ रते देरे वारे जवान यानी मोहतरम रब नवाज़ परे खे वाह वाह चई दाद ॾिए थो। सागर जान असांजो तमामु नाले वारो दोस्त, सियासी समाजी अॻवान मोहसिन असांखे कचहरीअ में जॉइन कयो आहे, कचहरी ॿुधी रहियो आहे। सागर साईं अव्हांजी महिरबानी, अव्हांजा वॾा वड़। मोहम्मद मुश्ताक चवे थो, बहितरीनु प्रोग्राम करण ते मुबारकबाद साईं, भा ख़ैर मुबारकूं, वॾी महिरबानी। अब्दुल गफ़ार राजड़ चवे थो, वाह हुज़ूर बख़्श साईं, वाह हुज़ूर बख़्श नारे जेके लोक अदब जे लातिन पेश करण ते दाद ॾेई रहियो आहे। मां थोराइतो आहियां सिंध जे नाले वारे मदह ख़्वां हज़रत हाजी ग़ुलाम नबी महेसर जे फ़र्ज़ंद मोहतरम मोहम्मद नसीर उर्फ़ नाले मिठे महेसर साईं जो, जेके असांजे हिन कचहरी में गॾु आहिनि ऐं असांजी कचहरी ॿुधनि पिया। जी सजणो, काफ़ी वक़्त खां अव्हां असां सां गॾु आहियो, असांखे अव्हांजे वक़्त जो ज़रूरु अहसासु आहे। अव्हां लोक अदब जूं लातियूं ॿुधियूं आहिनि ऐं हाणे कचहरीअ जो रुख़ रखूं था लोक राग ॾांहुं, ऐं उहो लोक राग जेको असांजे लोक अदब जे सिन्फ़ुनि लोक रंग जो अहम हिसो आहे। लोक राग में अव्हांखे सिंध जे तमामु नाले वारे रागी जलाल चांडीअ जो ही आवाज़ु ॿुधायूं था।
रामसन कलेरी शहर भी उम्र जे लिहाज सां आयो त नंढ पिण संदा ॾींहड़ा मिलन जे बिहार ऐं आख़िरी वराणो बि शहर जो आयो त थियन जे दीदार मेहर पहिरें मोड़ खां मोड़ कहिड़ो नंढड़ेला वारो आशिकाई महबूब 10-12 सालन जा जो हुननि जी मोहबत पर जॾहिं 30 सालन ते पहुची आहे त पहिरें वक़्त खे यादि पिया कनि हिन कलाम जे लाइ फरमाशा सूबेदार अलादिते खान अमान जी ऐं सूबेदार हाजी इमाम दीन लुंड जी ऐं जमादार गुलाम सरवर सूमरे जी वो वक्त आशिक़ पंहिंजो कीअं थो यादि करे त हुन मोड़ खां शुरू जे हर जा ज़िंदगानी तुंहिंजी अलड़ वही हुजे मुंहिंजी बि बूह जवानी हुन मोड़ खां शुरू जे हर जा ज़िंदगानी तुंहिंजी अलड़ वही हुजे मुंहिंजी बि बूह जवानी हुन मोड़ खां शुरू जे यकीनन अॼोकी हिन लोक अदब कचहरी में लोक जो रंग हिन जग जो जहान जो संसार जो उहो रंग बि अव्हांखे ॿुधायोसीं जंहिं रंग में असांजे सिंध जे अंदरि हिकु क़िस्म राग जो इहो बि रहियो ऐं इन अंदाज़ सां फरमाइशुनि जे ज़रिए इन आलाप ऐं यकतारे ऐं चपड़ीअ सां बि असां वटि सिंध जे अंदरि राग मुरवज रहियो जंहिंखां पोइ जलाल चांडियो त हींअर असां वटि न रहियो आहे कई जलाल असां वटि छॾे वियो आहे ऐं यकीनन उन्हनि असांजे यकतारे ऐं चपड़ी खे क़ाइमु दाइमु रखियो आहे हिन वक़्तु सूफ़ी सुंग जेको आहे सूफ़ी राग जेको आहे उन खे क़ाइमु रखण वारा केतिरा ई असांजा सॼण मां थोराइतो आहियां सभिनी दोस्तनि जो जन दोस्तनि असांजी हिन कचहरी में अॼु साथ ॾिनो ऐं मूं लतीफ़ सरकार जो ज़िक्र पिए कयो त लतीफ़ सरकार सादन ऐं सलीस लफ़्ज़नि में आला ख़्याल दक़ीक़ ऐं ऊन्हा बेचीदा मसइला अहिड़े नमूने सां कतब आंदा अथसि जो अरस्तू जहिड़ा उस्ताद अॼु बि अगरि पैदा थियनि त हैरान ऐं दंग रहिजी वञनि। शाह भिटाई जी शाइरी में उजरी ऐं अच्छी इंसानियत सूरियाई शुजात सिद्धी कहाणी सदाकत शरीफ़ाणी शराफ़त दिलेरानी दयानत ज़ौक़ी ज़हानत महबूबी मोहब्बत सच्चाई ऐं सखावत मेहरबानी ऐं मुरवत न्याज़ ऐं निवड़त भाइपी ऐं उख़ुवत अदुल ऐं अख़लाक़ियत वहदानियत जी वाखाण ऐं सिंध जे सक़ाफ़ती सुरहाण चङीअ रीत पसी सघिजे थी। जॾहिं सिंध जे सक़ाफ़ती सुरहाण जी ॻाल्हि निकिरे थी त उन सिंध जे आलाप में असां वटि हिकु ॿियो बि अमर आवाज़ मौजूदु आहे पर उन अमर आवाज़ ॿुधण खां पहिरीं अॼोकी हिन लोक अदब कचहरी में मां खां मोकिलायां थो
फेसबुक जी लाइव ऑडियो ब्रॉडकास्ट तां लोक अदब कचहरी खणी अवां जे लाइ हाज़िर थियो हुउसि आजिज़ रहमतुल्लाह लाशारी ऐं मूंसां सहूलतकार ब्रॉडकास्टर मौजूदु हुयो मोहम्मद अज़हर लाशारी। अॼोकी असांजी लोक अदब कचहरी जंहिंमें हींअर असांखे सऊदी अरब जिद्दे मंझां मोहम्मद मुहसिन जॉइन कयो। दोस्त तव्हांजी वॾी महिरबानी। पर अॼु असांजो पंहिंजी कचहरी जो वक़्तु पंहिंजी पुॼाणी खे पहुचे थो ऐं ख़ुदा चाहियो त वरी ॿिए भेरे को नओं रंग नओं रुख़ खणी अवां सां हिन कचहरी में गॾु हूंदासीं। ही असां जूं कचहरियूं काराइतियूं क़ाइम ऐं दाइम रहंदियूं। हयाती ते को एतबार नाहे। जेसीं हयाती आहे इहे कचहरियूं ज़रूरु क़ाइमु रखबियूं। आख़िर में हिन दुआ सां अवां खां मोकिलायूं था। मोटी मांडराणनि जे वारे कयाई वार विजूं वसण आयूं चोॾसें चौधार। के उठियूं इस्तंबोल ते के मणियूं मग़रिब पार। के चमकनि चीन ते के लहनि समरकंदिन सार। के रमी वयूं रूम ते के काबुल के कंधार। के दिल्ली के दखन पूरब पछम के गुड़नि मथे गिरनार। किन जुंबी जैसलमीर तां कयो बेकानियर बहार। कनी भुज भिजायो के ढटें पटें ढार। के पुरियूं पंजाब ॾे के हलनि मथे हालार। कन अची उमिरि कोट जा वसाया वलहार। साईं सदाईं करी मथे सिंध सुकार। दोस्त मिठा दिलदार आलम सभु आबाद करी। इन्हीअ ते पंहिंजे मेज़बान आजिज़ रहमतुल्लाह लाशारी ऐं ब्रॉडकास्टर मोहम्मद अज़हर लाशारी खे इजाज़त ॾींदा। आख़िर में अव्हां खे फ़क़ीर अब्दुल गफ़ूर जा ही सुहिणा आलाप ॿुधायूं था। ईंदड़ प्रोग्राम ताईं अल्लाह वाही सिंध सलामत साथ सलामत। कलम दा धरियों लिखे लो कलम जो लिखे लो कलम जो गालियों सब परियों हसन मौजवरियों किस्सा करें तो कहला करे दिल उदास यारा हल्या व्या करे दिल उदास यारा हल्या व्या कोई गुवारे विकार हल्या व्या कोई गुवारे विकार हल्या व्या करे दिल उदास
करे दिल उदासी प्यारा हलिया विया रोई ऐं रुआरे सचारा हलिया विया।